अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद सब खुश होंदो, खैर खैर सां होंदो, जिथे भी होंदो शाल आबाद होंदो। दोस्तों ये आया हूँ ज़मीन घुमण, सारियुनि पोइ तुम सरसद सारियूं। अॼु जो इलाक़ सरसब्ज़ी ते हुयो, वणनि जे बारे में हुयो, डिस्कस हुई थोड़ी। वण पोखियो, वणनि सां जेके आबहवा सुठी ईंदी आहे ऐं गर्मी तपिश घटिजी वेंदी आहे। जेका आवाज़ में तमामु घणी गर्मी आहे। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटी जे बटन खे यादि सां दॿाइजो, जीअं मुंहिंजो हर चैनल हर वीडियो तव्हां वटि पुॼे। दोस्तों वण पोखियो, ॾिसो था वण केॾा ख़ूबसूरत लॻंदा आहिनि पासनि सां। वणनि सां आबहवा बि सुठी मिलंदी आहे। पंहिंजे ॻोठनि में वण पोखियो, पंहिंजे बाराड़ी जे इलाइक़नि में वण पोखियो। जेतिरा वण घणा हूंदा ओतिरी गर्मी जी शिदत घटि थींदी। टेका बदिले में वण घटि हुजण जे सबबु गर्मी जी शिदत घणी आहे।
दोस्तों ज़मीन में हेठि लही आहे, पेर ख़राब थी विया आहिनि, पेर धोइण वञा थो। दोस्तों ख़ैर सां मां घर पुॼी वियो आहियां। उमेदु आहे तव्हांखे मुंहिंजी वीडियो ॾाढी पसंदि ईंदी। हीअ हिकिड़ी कल्चर खे थोरो ज़ाहिर करण जे लाइ, माना वणकारी जे हिसाब सां जीअं वणकारी थिए वधि में वधि, हिनखे थोरो जागरता जे लाइ तव्हांखे लाइ हीअ वीडियो छॾी आहे। महिरबानी करे वण पोखियो ऐं सरसब्स कयो, सिंध खे पंहिंजी सरसब्स कयो। दोस्त चवनि था उर्दू में व्लॉग ठाहे, थोरो उर्दू मुंहिंजी कमज़ोर आहे, इंशाल्लाह कोशिशि कंदुसि त मां उर्दू में ठाहियां, पर मूंखे सपोर्ट कयो महिरबानी। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटी जे बटन खे त लाज़मी दॿाइजो, महिरबानी।